बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु पाण डिस्कस कंदासीं पीरियडिक टेबल ते। फर्स्ट MCQs आहे पीरियडिक टेबल मां। सिक्स्थ पीरियड इज़ नोन एज लॉन्गेस्ट पीरियड विच हैज़ टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स। हाणे हिन में पाण पुछे थो त जेको सिक्स्थ पीरियड आहे उहो हिकु लॉन्गेस्ट पीरियड आहे, ॿुधाए छॾे थो, ऐं उन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स नंबर ऑफ एलिमेंट्स केतिरा आहिनि। हाणे ॾिसो, हर पीरियड में मुख़्तलिफ़ एलिमेंट्स हूंदा आहिनि। जीअं मिसाल तौरु मां तव्हांखे ॿुधायां त जेको फर्स्ट पीरियड आहे उनखे पाण शॉर्टेस्ट पीरियड छॾींदासीं। जीअं असां सिक्स्थ खे लॉन्गेस्ट छॾियूं था, हिन खे पाण शॉर्टेस्ट पीरियड छॾींदासीं। इन जे करे जो हिन में नंबर ऑफ एलिमेंट्स जेको आहे उहो 2 आहे, 2 एलिमेंट्स इन में अची वेंदा आहिनि। जीअं हाइड्रोजन कॾहिं कॾहिं MCQs में ईंदो आहे त फर्स्ट पीरियड जा कहिड़ा एलिमेंट आहिनि, पोइ मां ॿुधाए छॾियां थो। हाइड्रोजन आहे, ॿियो हीलियम। इहे 2 एलिमेंट आहिनि, हाइड्रोजन एंड हीलियम। त हिते पाण को पुछे थो त टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स केतिरा आहिनि अगरि जेकॾहिं लॉन्गेस्ट आहे। त ज़ाहिर आहे ऑप्शन ए में 2, बी में 8 ॾिए थो, ऐं सी में 18, ऐं डी में पाण खे 32 ॾिए थो। त ज़ाहिर पाण जो हिते छा थींदो, ऑप्शन राइट 32 थींदो। ठीकु आहे। बहरहाल थोरो मां तव्हांखे आइडिया ॾींदो हलां त हे त पाण जो फर्स्ट पीरियड थियो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं मिसाल तौरु सेकंड ऐं थर्ड पीरियड जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां त इन खे असां शॉर्ट पीरियड छॾींदासीं। हे MCQs पॉइंट्स मां तव्हांखे ॿुधाईंदो हलंदो। पहिरियों त पाण किथे बि MCQs अची सघे थो न, त फर्स्ट पीरियड खे असां कहिड़ो पीरियड छॾींदासीं, त पोइ हुन में ईंदो आहे ऑप्शन शॉर्ट, शॉर्टेस्ट, लॉन्ग, लॉन्गेस्ट। अहिड़े हिसाब सां मतिलबु तव्हां हुनखे शॉर्टेस्ट छॾींदासीं, ऐं ॿियों ऐं टियों पीरियड उनखे पाण शॉर्ट पीरियड छॾींदासीं। पर उन ॿिन्हिनि में माना सेकंड पीरियड में ऐं थर्ड पीरियड में जेकॾहिं एलिमेंट्स जो MCQs अची वञे त पोइ तव्हां लिखंदोसि ईच हैज़ 8 एलिमेंट्स, मीन्स 8 एलिमेंट आहिनि, 8 हिन में 8 हिन में। ठीकु आहे। ऐं इहे पीरियड्स जेके आहिनि स्टार्ट थियनि था पाण जा, छो जो टोटल एलिमेंट्स पाण जा 16 थींदा। एलिमेंट्स त न ॿुधाइणा पवंदा। पाण पीरियड जेको आहे स्टार्ट थींदासीं, पहिरियों जेको सेकंड पीरियड आहे उहो स्टार्ट थिए थो लिथियम खां, ऐं इहो वञी करे कंप्लीट थिए थो पाण जो नियॉन ते। ठीकु आहे। ऐं जेको थर्ड पीरियड आहे उहो स्टार्ट थिए थो लिथियम खां बाद में सोडियम ईंदो आहे। सोडियम खां स्टार्ट थी करे 8हें ग्रुप जो एलिमेंट आहे नियॉन खां बाद में आर्गान, उन ते वञी करे ख़तमु थिए थो। ठीकु आहे। त इहो बि थोरो आइडिया तव्हांखे हुजे त मिसाल किथे बि MCQs में स्टार्टिंग पॉइंट अची वञे त स्टार्ट किथां थिए थो, त पोइ तव्हां इहो ॿुधाए सघो था। हे थी वियो पाण सेकंड ऐं थर्ड पीरियड। त पीरियड जी थोरो आइडिया तव्हांखे ॾींदो हलां। फोर्थ पीरियड आहे अगरि जेकॾहिं फोर्थ एंड फिफ्थ यादि करणु आसान आहे। जीअं हिते सेकंड ऐं थर्ड हुयो, हिते फोर्थ ऐं फिफ्थ आहे, उन जे लाइ तव्हां ईंदुसि इहो लॉन्ग पीरियड छॾियो वेंदो आहे। इट इज़ नोन एज़ लॉन्ग पीरियड। उन में केतिरा एलिमेंट्स अची वेंदा, ईच हैज़ 18 एलिमेंट्स, 18 एलिमेंट्स आहिनि। ईअं न चवंदासीं त मतिलबु हिन में 9, हिन में 9, टोटल 18। ईच मां तॾहिं लिखियो आहे त मतिलबु चौथे में बि 18 ऐं पंजें पीरियड में बि 18, ऐं हिन पीरियड खे असां लॉन्ग पीरियड छॾींदासीं। किथां स्टार्ट थिए थो, साॻे नमूने सां जेकॾहिं सोडियम ते ख़तमु थियो न, पोइ तव्हां छा कंदव, सोडियम खां हेठां असांजो आहे पोटेशियम, पोटेशियम खां अॻिते हली करे ऑर्गान जे हेठां आहे नियॉन ऑर्गान, क्रिप्टॉन, KR क्रिप्टॉन, हिते वञी करे ख़तमु थिए थो। हिन खे असां फोर्थ पीरियड छॾींदासीं। अहिड़े नमूने सां पाण जेकॾहिं मिसाल तौरु फिफ्थ पीरियड जे बारे में चऊंसि त इहो रोबेडियम खां स्टार्ट थींदो, ख़तमु वञी करे थींदो पाण जो रोबेडियम खां ज़ेनॉन ते। ठीकु आहे। हे असांजो थी वियो, दिस इज़ नोन एज़ फिफ्थ पीरियड। ठीकु आहे। हे थी वियो। हाणे सिक्स्थ पीरियड उहो त लिखियो पियो आहे मथे ऑलरेडी, त जेको असांजो सिक्स्थ पीरियड आहे उहो असांजो छा छॾिबो आहे, इट इज़ नोन एज़ लॉन्गेस्ट पीरियड। ठीकु आहे। यादि रखिजोसि, थोरो डिफिकल्ट हूंदो आहे यादि रखणु, त हिन खे असां लॉन्ग पीरियड छॾींदासीं, हिन खे लॉन्गेस्ट छॾींदासीं। जीअं मथे तव्हां लिखियो त शॉर्टेस्ट, नंढे में नंढो पीरियड इहो आहे। ठीकु आहे। जंहिंमें 2 एलिमेंट्स आहिनि, ऐं पोइ वरी शॉर्ट आहे, हिते असांजो लॉन्ग एंड लॉन्गेस्ट। ठीकु आहे। जंहिंमें टोटल 32 एलिमेंट्स आहिनि। अगरि MCQs अची वञे त टोटल पीरियड्स केतिरा आहिनि, तव्हां ईंदुसि देर आर टोटल जी ॻाल्हि अची वञे, टोटल तव्हां ईंदुसि 7 पीरियड्स आहिनि। हाणे जेकॾहिं 7हों पीरियड किथे बि अची वञे, 7th पीरियड जेको आहे, यादि रखोसि जेको 7th पीरियड आहे उहो इनकम्प्लीट आहे। स्टिल सम एलिमेंट्स आर नॉट डिस्कवर्ड।
ठीकु आहे। कुझु एलिमेंट्स हिन डिस्कवर न थिया, हिन जे करे असां इनकम्प्लीट पीरियड छॾींदाऊं, पर जेकॾहिं कंप्लीट थियो त हे बि हिन सां गॾिजी वेंदो लॉन्गेस्ट पीरियड सर्वो। ऐं जेकी वैकेंसी आहे एलिमेंट्स जी उहा 32 एलिमेंट्स जी आहे। ठीकु आहे, असां इन जे करे हिनखे इनकम्प्लीट करे न पढ़ंदाऊं, छाजे करे इहो एलिमेंट्स जेके हिन डिस्कवर न थिया। हे थी वियो टोटल असांखे पीरियड जी स्टडी। किथे बि जेकॾहिं MCQs अची वेंदो पीरियड जो त इनशाला तव्हां हुनखे मिस न कंदोसि। ठीकु आहे, त हे असांजो थियो 6th पीरियड ऐं उनखां बाद में 7th पीरियड। कॾहिं कॾहिं MCQs में इहा बि हिकिड़ी एडिशन अची वेंदी आहे त जेको 6th पीरियड आहे उन में हिकिड़ी जा F जूं लास्ट में सीरीज़ अथव, जेको F ब्लॉक आहे। F ब्लॉक पोइ माना मां ॿुधायो तव्हांखे लेक्चर में या हिन में इनशाला तव्हांखे थोरो घणो डिस्कस कंदासीं F ब्लॉक ते। त F ब्लॉक में 2 सीरीज़ ईंदियूं आहिनि, हिकिड़ी एक्टिनाइड आहे ऐं ॿी लेंथेनाइड सीरीज़ आहे। इहे 2 सीरीज़ आहिनि। लेंथेनाइड जॻह ते न आहे, मां शॉर्ट लिखां थो। एक्टिनाइड ऐं लेंथेनाइड आहिनि। त MCQs में इहो ईंदो आहे त जेकी एक्टिनाइड सीरीज़ आहे उहो कहिड़े पीरियड में अचे थी। त पोइ जेकॾहिं एक्टिनाइड सीरीज़ अची वञे त पोइ तव्हां लिखंदोसि एक्टिनाइड जेकी आहे उहा 6th पीरियड में ईंदी आहे, जंहिंमें टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स जेके आहिनि 14 एलिमेंट्स। ठीकु आहे, इहे मोस्ट इंपॉर्टेंट पॉइंट्स आहे, यादि रखिजोसि, मिस न कजो MCQs में जेकॾहिं अची वञे। त हिते असांजो 7th पीरियड में अची वेंदी आहे लेंथेनाइड सीरीज़। इहे 2 सीरीज़ आहिनि जेके लास्ट में पीरियडिक टेबल में पई हूंदियूं। ठीकु आहे, भले तव्हां पीरियड टेबल खे ॾिसजो वञी करे। ऐं इहे 2 सीरीज़ आहिनि। हे लेंथेनाइड सीरीज़ आहे, उहा बि 14 एलिमेंट्स ते मुश्तमिल आहे। ॿई 14 एलिमेंट्स पिया आहिनि ॿिन्हिनि में, पर थोरो MCQs अहिड़े नमूने सां ईंदा आहिनि त उहा जेकी एक्टिनाइड सीरीज़ आहे उहा कहिड़े पीरियड में आहे, लेंथेनाइड कहिड़े पीरियड में आहे, उहो तव्हां 7th पीरियड में। ठीकु आहे, इहो बि हिकिड़ो एक्स्ट्रा पॉइंट आहे, माइंड में रखी छॾियोसि। इनशाला काई बि पॉइंट मिस न कंदासीं MCQs जे हिसाब सां, पर शर्त इहो आहे त तव्हांजी कंसंट्रेशन हुजे ऐं जेके पोइ ते पाण थियोटिकल पढ़िया हुआसीं उन्हनि खे बि थोरो तव्हां रिवाइज़ करे छॾिजो, ॾिसी छॾिजो, या वरी बुक जेकॾहिं तव्हां वटि हुजे 9th 10th फर्स्ट ईयर इंटर त उनखे तव्हां थोरो ॾिसजो, त इनशाला तव्हांजा MCQs क्लियर थींदा, को बि हिकिड़ो MCQs मिस न थींदो। ऐं सेकंड असांजो आहे एल्यूमिनियम इज़ प्लेस्ड इन 3rd A ग्रुप विच हैज़ वैलेंस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स। ठीकु आहे, हाणे पुछे थो जेको एल्यूमिनियम एलिमेंट आहे जंहिंजी सैम्पल पाण ख़बर आहे, एल्यूमिनियम जी सैम्पल हे आहे ऐं एटॉमिक नंबर जेको आहे हिन जो पाण ॿुधाईंदाऊं 13, मास जेको आहे 27 आहे। ठीकु आहे, ऐं किथे रखियो वियो आहे इहो बि ख़बर आहे पाण खे, चए थो 7th A ग्रुप में आहे, विच हैज़ वैलेंस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स। आख़िरी इलेक्ट्रॉन्स, आख़िरी शइ में इलेक्ट्रॉन्स केतिरा थींदा। हाणे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखोसि, हिकिड़ी ट्रिक आहे, जेको जहिड़े ग्रुप में हुजे हुनजे आख़िरि में ओतिरा इलेक्ट्रॉन। जेकॾहिं मिसाल तौर को 1A ग्रुप में आहे, तव्हां लिखंदो हुनजे लास्ट में वैलेंस में 1 इलेक्ट्रॉन हूंदो, 1 इलेक्ट्रॉन। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं को 2A ग्रुप में आहे, सेकंड ग्रुप जंहिंखे चऊंसि, उन में तव्हां लिखंदोसि 2 इलेक्ट्रॉन्स हूंदा। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं मां किथे लिखां थो 6 ते त उन में तव्हां 6 इलेक्ट्रॉन्स, मां शॉर्ट कंदो हलां थो। अगरि जेकॾहिं किथे अची वञे 8th A ग्रुप आहे त उन में टोटल इलेक्ट्रॉन्स घणा थींदा, तव्हां लिखंदोसि 8 इलेक्ट्रॉन्स। ठीकु आहे, इहो हिकिड़ी ट्रिक आहे, जेको जहिड़े ग्रुप में हूंदो उन में नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वैलेंस में ओतिरा हूंदा। त हिते जा पाण को पुछे थो 3rd A ग्रुप जा ॿुधाए पिया थो, पोइ लिखंदुसि हिते असांजो राइट ऑप्शन थींदो 1 2 3 ऐं 4 मां 3 थींदो, ज़ाहिर 3 ग्रुप जो आहे त 3 इलेक्ट्रॉन्स। ठीकु आहे, जेको जहिड़े ग्रुप में। ऐं थोरो ग्रुप जो आइडिया तव्हांखे ॾियां त ग्रुप जेकॾहिं MCQs अची वञे ग्रुप टोटल केतिरा आहिनि, तव्हां ईंदुसि टोटल 18 आहिनि ऐं उन 18 ग्रुप खे 2 हिस्सनि में तक़सीम कयो वियो आहे। हिकिड़ो असांजो आहे A सब ग्रुप ऐं ॿियो असांजो आहे B सब ग्रुप। ठीकु आहे, इहे 2 आहिनि, A सब ग्रुप एंड B सब ग्रुप। ठीकु आहे, सब ग्रुप जो मक़सदु आहे हिकिड़ा नंढा ग्रुप, टोटल ग्रुप त 18 थींदा A ऐं B। त A में टोटल ग्रुप जेकॾहिं कोई पुछे तव्हां लिखंदुसि A में टोटल 8 ग्रुप आहिनि ऐं B में टोटल तव्हां लिखंदुसि 10 ग्रुप आहिनि। ठीकु आहे, ज़ाहिर आहे नंढा ग्रुप ठाहिया विया आहिनि त उनमें ग्रुप तक़सीम कया हूंदो, टोटल 18 आहिनि, 8 हेॾे हलिया हुआ, 10 हेॾे हलिया। ठीकु आहे, ऐं उनखां बाद में तव्हां ॾिसंदव त जेको स्टडी मोस्टली पाण कंदोसि 8 ग्रुपनि में, उन 8 ग्रुपनि जा नाला अहिड़े नमूने सां खणंदो, 1A ग्रुप 2A ग्रुप 3A ग्रुप अहिड़े हिसाब सां। बाक़ी रहियो MCQs हिन मां ग्रुप मां ईअं ईंदा आहिनि त जेकॾहिं तव्हां को पुछंदो नाइट्रोजन कहिड़े ग्रुप सां बिलोंग करे थो, थोरो आइडिया तव्हांखे इहो बि हुजे, मिसाल तौरु नाइट्रोजन आहे। ठीकु आहे, तव्हां लिखंदुसि इहो 5th ग्रुप जो एलिमेंट आहे, 5th ग्रुप। अहिड़े नमूने सां मतिलबु MCQs ईंदा आहिनि। तव्हां थोरो इहो पाण स्टडी कंदोसि त कहिड़े ग्रुप जो एलिमेंट आहे, इहो इन जे लाइ तव्हांखे थोरो पीरियड टेबल जा A सब ग्रुप जा एलिमेंट्स यादि रखणा पवंदा। या वरी कॾहिं कॾहिं तव्हांखे सैम्पल बि पुछा कई वेंदी आहे, त मिसाल तौरु पर पोटेशियम एलिमेंट आहे। ठीकु आहे, उहो बिलोंग करे थो 1st A ग्रुप सां, हुनजी सैम्पल छा आहे, उहो सैम्पल्स बि तव्हां यादि रखो, त जीअं हिनजी K सैम्पल आहे
या असां वटि आयरन एलिमेंट आहे, आयरन जी सैम्पल पुछा कई वेंदी आहे, आयरन जी सैम्पल असां Fe चवंदाऊं। या असां वटि एलिमेंट आहे मर्क्यूरी, ठीकु आहे, मर्क्यूरी जी सैम्पल आहे Hg। त अहिड़े नमूने सां डिफरेंट सैम्पल्स तव्हां यादि रखोसि त जीअं पोटेशियम जी के आहे अचे नालो P ते थो, आयरन ते I ते अचे थो, Fe निशानी आहे, M ते अचे थो त Hg। त इहे सैम्पल्स तव्हांखे थोरो यादि रखियूं ग्रुप जे अंदरि, ठीकु आहे। हाणे हलूं था अॻिते, पाण जो थर्ड MCQs आहे मर्करी इज़ लिक्विड एंड मेटल एलिमेंट इन पीरियडिक टेबल विच इज़ प्लेस्ड इन, ठीकु आहे। हाणे असांखे ॿुधाए थो त हिकिड़ो जेको मर्क्यूरी एलिमेंट आहे, हाणे मां तव्हांखे ॿुधायो त मर्करी जी जेकी सैम्पल आहे उहा Hg सैम्पल आहे, Hg इज़ द सैम्पल फॉर द मर्करी, ठीकु आहे। ऐं लिक्विड एलिमेंट आहे, इहा बि ॻाल्हि करे थो पाण खे ॿ शयूं ॿुधाए थो, लिक्विड बि आहे ऐं उन खां अलावा पाण खे इहो बि ॿुधाए थो त इहो मेटल बि आहे, लिक्विड मेटल, ठीकु आहे। पुछे इहो थो त कहिड़े ग्रुप सां बिलोंग करे थो, ए सब ग्रुप वारनि सां या बी सब ग्रुप वारनि सां, ठीकु आहे। तव्हां दोस्त हिन मां या वरी एफ ब्लॉक मां त कोन बिलोंग करे थो, ही बिलोंग करे थो बी सब ग्रुप वारनि मां, ठीकु आहे। जीअं मिसाल तौर किथे जेकॾहिं MCQ अची वञे त बाबा आयरन जेको आहे कहिड़े ग्रुप सां बिलोंग करे थो, मतिलबु ए सब ग्रुप या बी सब ग्रुप, त पोइ तव्हां दोस्त आयरन जेको आहे उहो बिलोंग करे थो पाण जो बी सब ग्रुप सां, ठीकु आहे। अगरि जेकॾहिं एग्ज़ैक्ट अची वञे त बाबा ग्रुप कहिड़े में पियो आहे आयरन, पोइ तव्हां ग्रुप नंबर बि थोरो घणो आइडिया में रखी छॾियोसि त ग्रुप नंबर आहे उहो तव्हांजो 8 ते आहे, ठीकु आहे। Fe जेको आहे उहो असांजो 8th बी जा एलिमेंट्स आहिनि, ठीकु आहे। अहिड़े नमूने सां Hg जेकॾहिं अची वञे तव्हां ईंदुसि Hg जेको आहे कहिड़े ग्रुप में पियो आहे, त पोइ तव्हां हुन लाइ ॿुधाईंदुसि 2b जो एलिमेंट आहे, ठीकु आहे। इहे घटि ईंदा आहिनि MCQs, पर थोरो तव्हांखे वरी बि मां ॿुधायां त सैम्पल्स यादि हुजणु खपनि। जेकॾहिं मां तव्हांखे पुछां त असां वटि एलिमेंट आहे टंगिस्टन, हाणे टंगिस्टन जी सैम्पल छा आहे, यादि रखो मुंहिंजी सैम्पल आहे W, छो जो हिनखे लैटिन वर्ड वॉल्फ्रम सॾियो वेंदो आहे, ठीकु आहे, लैटिन में। त अहिड़े नमूने सां आयरन खे असां फीरम सॾींदाऊंसि। जीअं गोल्ड जी सैम्पल आहे गोल्ड, उनजी सैम्पल आहे AU, छाजे करे जो असां लातिनी ॿोली में असां आरम सॾींदाऊंसि, ठीकु आहे। अहिड़े नमूने सां कॉपर आहे कॉपर CU, जंहिंखे असां लैटिन वर्ड किप्रम सॾींदाऊंसि, ठीकु आहे। अहिड़े नमूने सिल्वर आहे, सिल्वर खे जंहिंजी सैम्पल छा आहे AG, इनखे पाण अर्जेंटम सॾींदाऊंसि, ठीकु आहे। जीअं Hg जे बारे में अची वञे त पोइ तव्हां दोस्त हिनखे सॾींदाऊं पाण हाइड्रा जायरम, ठीकु आहे। या जेकॾहिं अची वञे त बाबा जेको सोडियम आहे उनजी सैम्पल छा आहे, सोडियम जी सैम्पल पाण ख़बर हुजणु खपे Na आहे, छाजे करे जो उनखे पाण नेट्रियम सॾींदाऊंसि, लैटिन वर्ड, सॼा लैटिन आहिनि, ठीकु आहे। यादि रखिजोसि हे जेके वर्ड मां लिखां थो न डिफरेंट नेम्स, उहो लातिनी ॿोली जा आहिनि। या अची वञे पोटेशियम जेको आहे उनजी सैम्पल K छो आहे, K, त पोइ तव्हां दोस्त इहो कैलियम मां वरितो वियो आहे, कैलियम मतिलबु लफ़्ज़ आहे, ॿोली न आहे, ठीकु आहे, लैटिन वर्ड आहे हिकिड़ो। त अहिड़े नमूने सां मुख़्तलिफ़ मीन्स टोटल मां हिते त पाण लिखियासीं मर्क्यूरी, आयरन या टंगिस्टन, गोल्ड, कॉपर, सिल्वर, पोटेशियम या सोडियम, ठीकु आहे। अहिड़े नमूने सां लीड बि अची वेंदो आहे, लीड जी बि सैम्पल जेकी आहे उहा असां PB लिखंदाऊं, मतिलबु प्लम्बम, ठीकु आहे। लास्ट हिकिड़ो एलिमेंट रहियो जंहिंखे पाण टिन सॾींदासीं, टिन, इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, हिनजी सैम्पल छा आहे टिन जी SN, इन जो रीज़न छा आहे, तव्हां लिखो स्टेनियम, ठीकु आहे। इहे अदर जेके सैम्पल डिफरेंट आहिनि इहे तव्हां थोरो यादि रखी छॾियोसि, ठीकु आहे। ऐं उनखां बाद में फोर्थ आहे पाण जो इफ वैलेंस इलेक्ट्रॉन इंटर इन P ऑर्बिट सो द एलिमेंट बिलोंग्स टू डैश ब्लॉक, ठीकु आहे। पुछे थो अगरि जेकॾहिं आख़िरी इलेक्ट्रॉन आहे कंहिं बि एलिमेंट जो आख़िरी वैलेंस इलेक्ट्रॉन आहे, ठीकु आहे, उहो अगरि P ऑर्बिट में आहे, P सब ऑर्बिट में आहे, त पोइ उहो एलिमेंट्स कहिड़े मतिलबु ब्लॉक जो हूंदो, ठीकु आहे। टोटल हिकिड़ी ॻाल्हि त जेको ब्लॉक आहे उनखे असां डिस्ट्रीब्यूशन जेकी कई आहे न, ब्लॉक जी डिस्ट्रीब्यूशन, उहा ऑन बेसिस ऑफ
इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन कई आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन, इलेक्ट्रॉन्स जी विरासत जे हिसाब सां असांखे डिस्ट्रीब्यूट कयो आहे एलिमेंट्स खे, ठीकु आहे, जिन जो नालो ब्लॉक रखियो वियो। हाणे टोटल ब्लॉक जेके आहिनि, जेकॾहिं अची वञे टोटल ब्लॉक जी ॻाल्हि त पोइ ईंदसि 4 ब्लॉक एस पी डी एंड एफ, ठीकु आहे, इहे 4 ब्लॉक आहिनि। त हाणे पुछे थो अगरि जेकॾहिं को एलिमेंट उन जा इलेक्ट्रॉन्स जेके आहिनि वैलेंस इलेक्ट्रॉन उहे पी में अचनि था त ज़ाहिर आहे तव्हां ईंदुसि उहो पी ब्लॉक आहे, ठीकु आहे। जंहिंजा एलिमेंट्स जंहिंमें अचनि उहो असांजो उहो ब्लॉक थींदो। जीअं मिसाल तौरु मां तव्हांखे हिते लिथियम लिखांसि, लिथियम जो एटम नंबर 3 आहे, तव्हां लिखंदव हिन जा इलेक्ट्रॉन्स 3 इलेक्ट्रॉन विराए ॾेखारियो 1s2 2s1। त हाणे अगरि जेकॾहिं हिन जा वैलेंस इलेक्ट्रॉन ॾिसंदव एस में अचनि था इलेक्ट्रॉन्स त पोइ तव्हां ईंदुसि हे जेको आहे एस ब्लॉक जो एलिमेंट आहे, ठीकु आहे। ऐं हिन में हिकिड़ी थोरी एक्सेप्शन आहे, थोरो यादि रखोसि त जेको हीलियम आहे, हीलियम, ठीकु आहे, हीलियम जेको आहे उहो 8th A ग्रुप जो एलिमेंट आहे, 8th A ग्रुप, ऐं 8th A ग्रुप वारा पी ब्लॉक जा मीन्स एलिमेंट्स आहिनि, पी ब्लॉक जा, ठीकु आहे, उहे पी ब्लॉक सां बिलोंग करनि था, ठीकु आहे। 8th पर हीलियम जी यादि रखोसि त एटम नंबर 2 आहे, जेकॾहिं तव्हां इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगर कंदो त उहो ईंदो 1s2, त जेकॾहिं पाण रियलिटी ॾिसंदा त उहो एस ब्लॉक सां वास्तो रखे थो, ठीकु आहे। इहा थोरी एक्सेप्शन अथव। हूंदो छा आहे एक्चुअली पाण ॾिसंदा त उहो पी ब्लॉक जो हुजणु खपे, पर आहे कंहिंजो एस ब्लॉक जो, ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां हर तव्हां ब्लॉक जो मां तव्हांखे थोरो आइडिया ॾियां त एस में कहिड़ा कहिड़ा ग्रुप अची वेंदा, 1A ग्रुप जा एलिमेंट ऐं 2A ग्रुप जा एलिमेंट्स, ठीकु आहे, पहिरियां जेके आहिनि 1A ग्रुप ऐं 2A ग्रुप। वरी जेकॾहिं पी अची वञे त उहो 3A ग्रुप खां वठी करे लिखी छॾींदो हिते टो 8th A। त हिते नमूने सां हाणे ॾिसो हिते 8हों आहे न, 8हों मां तव्हांखे ॿुधायो पी ब्लॉक जो आहे, पर अनफॉर्चुनेटली इन जा इलेक्ट्रॉन्स जेके आहिनि एस में अचनि था, इन करे एस ब्लॉक सां बिलोंग कनि, ठीकु आहे। त वरी जॾहिं डी जी ॻाल्हि ईंदी आहे त डी जेको आहे कंहिंसां बिलोंग करंदो, हे त एस हिन सां बिलोंग करंदो, वरी जेको डी आहे उन में बी ट्रांज़िशन वारा एलिमेंट अची वेंदा, जीअं मथे पाण बी वारा लिखिया था एलिमेंट्स, इहे बी एलिमेंट्स जेके आहिनि उहे डी में अची वेंदा आहिनि। वरी जेकॾहिं एफ जी ॻाल्हि ईंदी आहे त एफ में 2 सीरीज़ ईंदियूं आहिनि, उहे बि मां तव्हांखे ॿुधायूं, हिकिड़ी एक्टिनाइट सीरीज़ आहे ऐं ॿी लेंथेनाइट सीरीज़। हाणे इन ॿिनि सीरीज़ जा 14 जेके एलिमेंट आहिनि, 14 इन में आहिनि, 14 टोटल 28 एलिमेंट्स जेके आहिनि न उहे असांजा अची वेंदा आहिनि इन एफ ब्लॉक एलिमेंट, ठीकु आहे। उहे बी ट्रांज़िशन खां थोरा अलॻि आहिनि, इहे हे टोटल कंप्लीट स्टडी आहे ब्लॉक जी। त अगरि जेकॾहिं ब्लॉक जा MCQs अचनि त उहे बि पाण जा मिस न थियणु खपनि, ठीकु आहे। 5th MCQ आहे एटॉमिक रेडियस डिक्रीज़ इन पीरियड बिकॉज, ठीकु आहे। हाणे हिते पाण जो पीरियडिसिटी ऑफ एलिमेंट्स आहे त जेको एटॉमिक रेडियस आहे उहो पीरियड में डिक्रीज़ थिए थो, उनजो रीज़न पुछे थो छाजे करे पीरियड में डिक्रीज़ थिए थो। पहिरीं ॻाल्हि त एटॉमिक रेडियस जेको आहे हूंदो छा आहे, तव्हां लिखंदोसि 2 एटम आहिनि, हे पाण 2 एटम लिखियासीं ऐं उन जा जेके सेंटर ते न्यूक्लियस आहिनि, उन हिकिड़े न्यूक्लियस खां वठी करे ॿिए न्यूक्लियस ताईं जेको डिस्टेंस आहे उनखे एटॉमिक रेडियस चयो वेंदो आहे, ठीकु आहे। माना ॿिनि एटम्स जे विच में जेको न्यूक्लियस ऐं न्यूक्लियस जे विच में डिस्टेंस आहे उनखे पाण एटॉमिक रेडियस चवंदा आहियूं। त हाणे पुछे थो पाण को त एटॉमिक रेडियस काॾे डिक्रीज़ थिए थो, ॿुधाए पिया थो डिक्रीज़ पीरियड में थिए थो, रीज़न पुछे थो। ऐं पीरियड में तव्हां लिखंदोसि किथे बि अची वञे पीरियड में या ग्रुप जे हिसाब सां, पीरियड में लिखियो पियो आहे त ग्रुप में तव्हां लिखंदव इंक्रीज़ थींदो आहे एटॉमिक रेडियस ऐं पीरियड में छा थींदो आहे डिक्रीज़ थींदो आहे। हाणे रीज़न पुछे थो पाण जो पीरियड में डिक्रीज़ छो थिए थो, शेल्डिंग इफेक्ट ॿुधाए थो, साइज़ ऑफ एटम इंक्रीज़ थिए थी इन जे करे शायदि थिए थो, या साइज़ ऑफ न्यूक्लियस इंक्रीज़ थिए थी। पहिरीं ॻाल्हि यादि रखिजो साइज़ ऑफ न्यूक्लियस जे इंक्रीज़ थियण सां एटॉमिक रेडियस वधे थो, ठीकु आहे। ॾिसो हाणे जेकॾहिं मिसाल तौरु पाण पीरियड में हलंदासीं, पीरियड कीअं हूंदो आहे, असां जेकॾहिं लिथियम, बेरिलियम, बोरान, कार्बन, नाइट्रोजन, ऑक्सीजन, फ्लोरीन इनखे पीरियड से ॾिबो आहे, इन तरफ़ वञूंसि त इनखे असां पीरियड चवंदासीं, माना लेफ्ट खां पीरियडिक टेबल में असां राइट तरफ़ मूव कयूंसि त असांजो पीरियड सॾिबो आहे। हाणे पीरियड में यादि रखोसि त एटॉम नंबर हिन जो 3 आहे, हिन जो 4, हिन जो 5, हिन जो 6, 7, 8, 9, ठीकु आहे। इन में नंबर ऑफ प्रोटॉन्स तव्हां चेक करियो, नंबर ऑफ प्रोटॉन कीअं ख़बर पवंदा आहिनि। हाणे मास तव्हां हिन जो लिखो 7, हिन जो 9, हिन जो 11, हिन जो 12, हिन जो 14 थींदो आहे ऐं हिन जो 16, हिन जो 19, ठीकु आहे। हाणे 7 में 3 वेंदा
त नंबर ऑफ प्रोटॉन मां हिते लिखी वञां थो। हिन जा 4 नंबर ऑफ प्रोटॉन आहिनि। 9 मां 4 वञनि त 5 हिन जा, 11 मां 5 वञनि त 6 प्रोटॉन, ठीकु आहे। 12 मां 6 वञनि त मतिलबु 6 थींदा साॻा, ऐं 14 मां 7 वञनि त 7 प्रोटॉन, हिन में 8 प्रोटॉन, हिन में अहिड़े सां 10 प्रोटॉन। त मतिलबु नंबर ऑफ प्रोटॉन्स इंक्रीज़ थिए थो। ज़ाहिर आहे नंबर ऑफ प्रोटॉन जी ॻाल्हि आहे त प्रोटॉन रहंदो किथे आहे, उहो तव्हांजो न्यूक्लियस में हूंदो आहे। त जेकॾहिं नंबर ऑफ प्रोटॉन वधनि था त न्यूक्लियस जी साइज़ वधंदी। जेकॾहिं न्यूक्लियस जी साइज़ वधंदी, जेकॾहिं मिसाल तौरु न्यूक्लियस वॾा हुजनि, हिते हुजनि हा, त पोइ ज़ाहिर आहे तव्हां अंडरस्टूड सम्झी वञोसि त जेकी साइज़ आहे उहो छा थी वञे थी, एटम जी सफ़ा घटिजी वञे थी, ठीकु आहे, न्यूक्लियस जे वधण सां। त न्यूक्लियस छो वधंदो आहे? प्रोटॉन जे करे। त साइज़ ऑफ न्यूक्लियस जेकॾहिं वधंदी वेंदी तव्हांजो हे जेको रेडियस आहे उहो छा थींदो वेंदो, घटि थींदो वेंदो। त हे मेन रीज़न आहे। अगरि जेकॾहिं किथे पुछे त इंक्रीज़ छो थींदो आहे ग्रुप में, उते तव्हांजो साइज़ ऑफ एटम इंक्रीज़ थींदी आहे, ठीकु आहे। ग्रुप जी स्टडी कहिड़े नमूने सां कंदा आहियूं, जीअं लिथियम, सोडियम, पोटेशियम, रोबेडियम, सीज़ियम एंड फ्रांशियम। मतिलबु अप टू, हे अप आहे, हे छा आहे पाण जो डाउन आहे। अप टू डाउन जेकॾहिं ईंदासीं पाण जो सर्वो ग्रुप, ठीकु आहे। त हे ग्रुप जी स्टेट आहे। हाणे ज़ाहिर आहे तव्हां ॾिसो हिन में 3 एटम नंबर आहे, हिन जो 11 आहे, हिन जो 19 आहे, ठीकु आहे, हिन जो 37, 55, हिन जो 87। त जीअं असां एटम नंबर वधंदो वेंदो आहे त ईअं साइज़ ऑफ एटम छा थींदी, वधंदी वेंदी। जेकॾहिं लिथियम जी तव्हां साइज़ ठाहींदव त पहिरियों 2, पोइ तव्हांखे 1 लिखिणो पवंदो। अगरि जेकॾहिं तव्हां हिते सीज़ियम जी ठाहियो, पहिरियों 2, 8, 8, 18, 18, 1। हाणे अंदाज़ो लॻायो त हिते साइज़ ऑफ एटम वधीक आहे, हिते जिते साइज़ ऑफ एटम वधीक आहे उते न्यूक्लियस तमामु घणो परे थी वियो। त न्यूक्लियस जेतिरो परे थी वेंदो त एतिरो साइज़ ऑफ एटम या एटम रेडियस छा थींदो, इंक्रीज़ थींदो। इहो हिकिड़ो रीज़न हूंदो आहे, ठीकु आहे। ऐं उन खां बाद शेल्डिंग इफेक्ट बि हिननि लिखियो आहे। शेल्डिंग इफेक्ट छा हूंदो आहे, थोरो मां तव्हांखे आइडिया ॾियां शेल्डिंग इफेक्ट जो। त हे न्यूक्लियस आहे, हे वैलेंस इलेक्ट्रॉन, उन जे विच में जेका इलेक्ट्रॉन्स अची वञनि था उनखे शेल्डिंग इफेक्ट चइबो आहे, ठीकु आहे। कहिड़ा इलेक्ट्रॉन्स, इनर शेल्स electrons come between nucleus and valence electron, ठीकु आहे। वैलेंस इलेक्ट्रॉन ऐं न्यूक्लियस जे विच में जेका विच नंबर ऑफ शेल्स अचनि था उन में इलेक्ट्रॉन्स आहिनि, उनखे असां शेल्डिंग इफेक्ट चवंदा आहियूं। ज़ाहिर आहे जेतिरा विचां शेल्स वधीक हूंदा एतिरी साइज़ ऑफ एटम वधीक हूंदी। साइज़ ऑफ एटम वधीक हूंदी त एटम रेडियस छा हूंदो, वधीक हूंदो। इहे ॿई जेके इफेक्ट डायरेक्टली इफेक्ट कंदा आहिनि, ठीकु आहे, शेल्डिंग इफेक्ट एंड एटॉमिक साइज़। ऐं बाक़ी साइज़ ऑफ न्यूक्लियस वधण सां एटम रेडियस घटिबो आहे, ठीकु आहे। लास्ट आहे पाण जो यूएलई इलेक्ट्रॉन अफिनिटी इंक्रीज इन पीरियड, ठीकु आहे। थींदो छा आहे त इलेक्ट्रॉन अफिनिटी पीरियड में इंक्रीज थींदी आहे। हे पीरियड मां तव्हांखे लिखियल आहे, ठीकु आहे। इन में इंक्रीज थींदी आहे, उपतड़ आहे एटॉमिक रेडियस जे। यादि रखोसि त मां लिखी छॾियां थो, जेको एटॉमिक रेडियस आहे, एटॉमिक रेडियस उन जे उपतड़ हलंदी आहे छा, इलेक्ट्रॉन अफिनिटी, ठीकु आहे। इहे ॿई अपोज़िट, या उन खां अलावा तव्हां ॾिसंदव IP बि अपोज़िट आहे, आयोनाइज़ेशन पोटेंशियल या इलेक्ट्रोनेगेटिविटी, ये 3 टॉपिक जेके आहिनि एटॉमिक रेडियस जे अपोज़िट आहिनि। यूएलई इलेक्ट्रॉन अफिनिटी इंक्रीज इन पीरियड, बट द इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ नाइट्रोजन इज़ मोर देन ऑक्सीजन, ठीकु आहे। हुजणी खपे, ॾिसो इलेक्ट्रॉन अफिनिटी चए थो पीरियड में इंक्रीज थींदी आहे, त पोइ ऑक्सीजन जी इलेक्ट्रॉन अफिनिटी वधीक हुजणु खपे नाइट्रोजन खां, पर ईअं नथो थिए। चए थो हिते त नाइट्रोजन जी छो वधीक आहे। हमेशह यादि रखो हुजणु छा खपे, छो जो पीरियड में इंक्रीज थींदी आहे न। ज़ाहिर आहे तव्हां ॾिसो लिथियम, मां तव्हांखे हिते ट्रेंड लिखी वञा त लिथियम जी घटि हूंदी आहे इलेक्ट्रॉन अफिनिटी कंहिंखां, बेरिलियम खां। बोरान जी घटि हूंदी आहे, वरी कार्बन जी, वरी पोइ ईंदो आहे नाइट्रोजन जी। पर यादि रखो हिते वरी उपतड़ हीअं हली वेंदो आहे, माना नाइट्रोजन जी वधीक आहे ऑक्सीजन खां, वरी ऑक्सीजन जी घटि आहे कंहिंखां, फ्लोरीन खां। वधि में वधि फ्लोरीन जी वधीक आहे, ठीकु आहे। हुजणी खपे ऑक्सीजन जी वधीक हुजे, हिते हे सैंपल अची गया न, अची वञे। मतिलबु नाइट्रोजन जी वधीक छो थी थिए, इहो रीज़न पुछे थो। इन में राइट ऑप्शन ॾिसूं, N2 हैज़ अ मोर वैलेंस इलेक्ट्रॉन, वैलेंस इलेक्ट्रॉन वधीक हूंदा आहिनि N2 वटि। ईअं बि न आहे, छो जो मां तव्हांखे ॿुधायो त वैलेंस इलेक्ट्रॉन कीअं ख़बर पवंदा आहिनि। तव्हां ॾिसंदव त जेको नाइट्रोजन आहे, नाइट्रोजन उहो 5th A ग्रुप जो एलिमेंट आहे। ज़ाहिर आहे 5 इलेक्ट्रॉन हिन में लास्ट में हूंदा। ऐं ऑक्सीजन जेको आहे उहो 6th A जो आहे, त उन में 6 इलेक्ट्रॉन हूंदा। त इहा बि ॻाल्हि ग़लति आहे,
त वैलेंस इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे नाइट्रोजन जा वधीक हूंदा आहिनि। नाइट्रोजन इज़ अ गैस बट ऑक्सीजन इज़ सॉलिड, इहा बि ॻाल्हि ग़लति आहे। नाइट्रोजन गैस आहे त ऑक्सीजन बि गैस आहे, ॿई गैसिस आहिनि, सॉलिड वग़ैरह कोई कोन्हे, ठीकु आहे। इहो बि न थींदो। नाइट्रोजन हैज़ अ हाफ फिल्ड इलेक्ट्रॉन्स या ऑल, ठीकु आहे, राइट ऑप्शन हे थींदो। त जंहिंजा बि हाफ फिल्ड इलेक्ट्रॉन्स हुजनि, जीअं नाइट्रोजन जी मां इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन 7 एटा नंबर आहे न, हिननि जो 8 आहे। हाणे तव्हां लिखोसि 1s2 2s2 2px 2py एंड 2pz, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन अंदरि बि आहे। हिन में हिकु इलेक्ट्रॉन, टोटल इलेक्ट्रॉन काउंट करे 2 4 5 6 7, ठीकु आहे, 7 इलेक्ट्रॉन, ठीकु आहे। हाणे हिते ऑक्सीजन में 1s2 2s2 2px 2py एंड 2pz, ठीकु आहे। हिन में तव्हां नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काउंट करे 2 4 5 6 7 थींदा, हिकिड़ो पेड करे 8, ठीकु आहे। हिन में 8 इलेक्ट्रॉन, हुन में छा आहिनि 7। हाणे जेके हे इलेक्ट्रॉन्स आहिनि वैलेंस इलेक्ट्रॉन्स, उहे तव्हां ॾिसो हाफ फिल्ड आहिनि। हाफ फिल्ड जो मतिलबु त हिन में 2 इलेक्ट्रॉन पवंदा आहिनि, हिकु पियो आहे, हिन में 2 पवंदा आहिनि, हिकु पियो आहे, हिन में 2 पवंदा आहिनि, हिकु पियो आहे, माना सभिनी में हिकु हिकु इलेक्ट्रॉन आहे, ठीकु आहे। त इहा हिकिड़ी प्रॉपर्टी आहे जंहिंखे हाफ फिल्ड इलेक्ट्रॉन चइबो आहे। हाफ फिल्ड इलेक्ट्रॉन, जंहिंजा बि हाफ फिल्ड इलेक्ट्रॉन अची वञनि न, उन्हनि जी इलेक्ट्रॉन एफिनिटी जेकी आहे उहा मोर थी वेंदी अॻिले एलिमेंट खां, ठीकु आहे। इहा हिकिड़ी प्रॉपर्टी आहे, थोरो यादि रखिजो। किथे बि जेकॾहिं ॿियो बि MCQ अची सघे थो त जेकॾहिं ईअं कंडीशन अची वञे किथे बि हुजणु खपे त ऑक्सीजन जो वधीक पर नाइट्रोजन जो वधीक आहे, छो तव्हां हुते रीज़न ॿुधाईंदुसि, त उनजी हाफ फिल्ड इलेक्ट्रॉन्स हूंदा, इलेक्ट्रॉन्स अधु अधु हूंदा, मतिलबु इन जे करे इहो रीज़न आहे, ठीकु आहे। हिते पाण कंप्लीट थियो चैप्टर जा तक़रीबन MCQ पढ़ी छॾियासीं, बाक़ी तव्हां थोरो रिवाइज़ कंदोसि, इनशाला तव्हांजा क्लियर थी वेंदा।